हेॾा ॿुधो था सॾ में क्या ॿुधो था ठंडा ठंडा पानी से नहाना चाहिए। सॾ में क्या ॿुधो था सही। अरे गाना आए या ना आए गाना चाहिए। हिक ॻाल्हि था ॿुधायो। हाँ ॿुधाए। मर्दन के मरण खां पोइ स्वर्ग में अप्सरा मिलंदी आहे त असां ज़ालुनि खे छा मिलंदो हूंदो? ज़ालुनि खे बांदर मिलंदा बांदर। इहो त ग़लति आहे। मर्दन के हुते भी अप्सरा ऐं हिते भी अप्सरा ऐं असां ज़ालुनि खे हुते भी बांदर ऐं हिते भी बांदर। तुंहिंजी सरी वेंदी मुंहिंजी किथे सरंदी तुंहिंजी सरी वेंदी मुंहिंजी किथे सरंदी ओ ॾाढो थींदुसि परेशान जानी जुदा न कर छो थो करी परेशान जानी जुदा न कर तुंहिंजी सरी वेंदी मुंहिंजी किथे सरंदी तुंहिंजी सरी वेंदी मुंहिंजी किथे सरंदी ॾाढो थींदुसि परेशान जानी जुदा न कर है छो थो करी परेशान जानी जुदा न कर। जय झूलेलाल मां द्वीप चेतनानी तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। आसाम में ज़बरदस्त बरसात घुसियो घरनि अंदरि पाणी। गर्मीअ खे भॼाइण लाइ सोशल डिस्टेंसिंग खे ध्यान में रखी यमुना नदीअ में माण्हू वठनि था वॉलीबॉल रांदि जो आनंद। भारत में 23 लख माण्हू आइसोलेशन में सभ खां वधीक 6,02,000 माण्हू महाराष्ट्र में। क्रिकेट बोर्ड चयो IPL जो अक्टूबर नवंबर में करे सघिजे थो आयोजन। 500 करोड़ जे ख़र्च सां रोरो फेरी प्रोजेक्ट ते वीचार करे रही आहे दीनदयाल पोर्ट ट्रस्ट। लॉकडाउन जे करे वधियो आहे टीवी कंप्यूटर ऐं मोबाइल जो उपयोग। पतंजलिए कयो 250 करोड़नि जो डिबेंचर इशू। रेलवे वेंडरनि चयो प्लेटफॉर्म ते असां खाधे पीते जूं दुकानूं कोन खोलींदासूं। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 1,60,666, 4,633 कुल मौत, 70,316 थिया रिकवर। भुज आयुर्वेदिक हॉस्पिटल करे रही आहे काढ़े जो वितरण। सेंसेक्स 595 जी छलांग सां कयो 32,000 क्रॉस। करीना कपूर शेयर कयो टाइम मैगज़ीन जो कवर। मुंबईअ में 1 महीने जी बालकीअ ॾिनो कोरोना खे मात। कोरोना जा लक्षण मिलंदे ई संबित पात्रा थियो हॉस्पिटल में भर्ती। जय झूलेलाल मां पायल मेघानी तव्हांखे ॿुधायां थी पहाको नंबर चोटियों। 7 कुआ खाई मिली हज हली। सॼी उम्र पाप करे ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहंनि में साधु या महात्मा जहिड़ो वहिंवार करण जो ढोंग करण वारनि ते तिखी तंज़ करण लाइ ही पहाको कतब आणिबो आहे। पहाको नंबर 35। खूहनि जा वात बंदि थियनि, माण्हुनि जा वात बंदि न थियनि। खूहनि जा मुंहुं बंदि करे सघजनि था पर माण्हुनि जा मुंहुं नथा बंदि करे सघजनि। हर मनुष्य जी निंदा कोई न कोई कंदो आहे। टीका टिप्पणी त हर कंहिंखे सहणी पवंदी आहे। कमरे खे तालो लॻाए बंदि करे सघिजे थो
पर मुंह खे बंदि करण वारो कोई तालो न ठहियो आहे। पहाको नंबर 36। नाणो सो गंढ, बाणी साजा कंठ। पैसो सोई कम ईंदो जो गंढ में आहे। बाणी भी साई कम ईंदी आहे जेकी कंठस याद हूंदी आहे। मतलब त पंहिंजी बुद्धीअ ऐं बल ते भरोसो रखजे। ॿियनि खां मिलियल बुद्धि या बल वधीक वक्त ताईं कम न ईंदो आहे। न दौलत न शोहरत, न खपे वाह वाह। न दौलत न शोहरत, न खपे वाह वाह। कीअं आहीं किथे आहीं, बस ॿिन लफ़्ज़नि जी खपे परवाह। कीअं आहीं किथे आहीं, बस ॿिन लफ़्ज़नि जी खपे परवाह। ॾिसंदा रहो सिंधी समाचार। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।